बजट बावजूद इंसान तड़पी दम ॾियण लॻो। शिकारपुर जे ॻोठ दाऊद अबड़ो जो रहवासी 10 सालनि जो नींगर मीर हसन अबड़ो माउ जी हंज में कमिश्नर लाड़काणो डिवीज़न जे ऑफिस ॿाहिरां थल्हे ते तड़पी तड़पी फोत थी वियो। नींगर जे वारिसनि जो चवणु आहे त ॿार खे कुते चक हयूं। असीं ॿार खे खणी शिकारपुर ऐं सुल्तानकोट जे अस्पतालनि में वियासीं, पर किथे बि इंजेक्शन न मिली ऐं असांखे लाड़काणो मोकिलियो वियो। लाड़काणे जे अस्पताल में बि इंजेक्शन न मिली। पोइ कमिश्नर लाड़काणो डिवीज़न जे ऑफिस ॾांहण आयासीं, पर को बि ऑफिसर मिलण न आयो ऐं आख़िर ॿार तड़पी तड़पी दम धणी हवाले कयो। ARV सेंटर जे इंचार्ज डॉक्टर काज़ी नूरुद्दीन जो चवणु हो त लाड़काणो, शिकारपुर ऐं जेकबाबाद समेत सॼी डिवीज़न अंदरि छिते कुते जे चक वारी इंजेक्शन ऐं वैक्सीन जी खोट आहे। हू शाहूकार सिंध जी ॼाई केॾी लाचार बेवस हूंदी जॾहिं हुन जो लखते जिगर जीजल जी गोद में तड़पी तड़पी मरी वियो। मुआशी दहशतगर्दनि सिंध खे लुटे छॾियो आहे। केॾी बदनसीबनि उहे वालदेन, जंहिं बदनसीब वालदेन जे अॻियां झोल में पंहिंजी औलाद तड़पी तड़पी दम ॾे ऐं उहे उनखे बचाइण चाहिनि त बि न बचाए सघनि, त उन्हनि जी कहिड़ी कैफ़ियत हूंदी। उहा सिर्फ़ उहे ई सम्झी सघनि था, ॿियो मुंहिंजो रब ई सम्झी सघे थो। पर अफ़सोस सिंध हुकूमत खे शर्म नथो अचे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त जेकॾहिं मुंहिंजे दौरे हुकूमत में कुतो बि बुख या बीमारी सां मरंदो त उन जो ज़िम्मेवार मां हूंदुसि। पर हिते सिंध हुकूमत में त इंसान कुते जी मौत मरी रहिया आहिनि। इन जो ज़िम्मेवार केरु आहे? डिप्टी जनरल सेक्रेटरी ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइज़ेशन सिंध अली जाफ़री सोलंकी अरबाब इख्तियार खां मुतालबो कयो त पंहिंजे पेशावराना फ़र्ज़ खां इनहराफ़ कंदड़ डॉक्टरनि ऐं स्टॉक मां मेडिसिन चोरी करे विकिणंदड़ क़ातिलनि ख़िलाफ़ क़त्ल जो मुक़दमो दर्ज करे उन्हनि खे सख़्त मां सख़्त सज़ा ॾिनी वञे। इरमनाज़, HRJDU न्यूज़, हैदराबाद।